पंहिंजे औलाद सां जेतिरी मोहब्बत कंदी आहे, अल्लाह मां जे मोहब्बत खां 70 भेरा वधीक पंहिंजे ख़ल्क़ सां मोहब्बत कंदो आहे। खुदा पंहिंजे बंदन सां मोहब्बत फरमाईंदो आहे। हिकु असहाबी सगोरे हदीस मुस्तफ़ा जी ॿुधी घर वञो, घर वारीअ खे वञी ॿुधाई त अॼु मां मुस्तफ़ा खां ही फरमान ॿुधी आयो आहियां। साहब यानी उथी साहबी जी घरवारी ॿार नंढोस उनखे खणी आई पंहिंजी कच्छ में, ये गोद में खणी हुजूर जे साम्हूं बीठी, या रसूल अल्लाह ये मुंहिंजो पुटु आहे, औलाद आहे, तव्हां ईअं फरमायो आहे त मां जेतिरी औलाद सां मोहब्बत करे थी, अल्लाह उन खां 70 भेरा वधीक पंहिंजे बंदन सां मोहब्बत थो फरमाए। साईं फरमायो हाओ मूं या ॻाल्हि चईं। उन साहब यानी अर्ज़ कयो मुंहिंजे मुड़ुस मूंखे ॿुधायो आहे त मदीने वारे ही फरमायो आहे, साईं हाणे मुंहिंजो सवाल आहे, मुंहिंजे गोद में मुंहिंजो पुटु बाहि साम्हूं भरे थी, छा मुंहिंजो ख़्याल आहे, अमी छा था सम्झो, छा मां पंहिंजे हिन बच्चे खे पुट खे बाहि में उछलाए सघां थी? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न, मां कॾहिं बि पंहिंजे बच्चे खे बाहि जे अंदरि उछलाइण पसंदि कोन कंदी, पाण त बाहि में विझी सघे थी मुस्लमान, पर मां पंहिंजे औलाद खे कॾहिं बि बाहि में तकलीफ़ में कान ॾिसंदी। हुज़ूर फरमायसि तूं कोन हिनखे बाहि में उछलाईंदीअ? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, पोइ जेको मां अम्मा जे प्यार खां 70 भेरा वधीक पंहिंजे बंदन सां मोहब्बत करे थो, जॾहिं मां पंहिंजे बच्चे खे बाहि में नथी विझी सघां त पोइ रब्बुल आलमीन पंहिंजे बंदन खे बाहि में कीअं विझंदो? साईं फरमाईंदा जॾहिं हुजूर उन माई जी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हुजूर जे अखियुनि मुबारक मां लुक वही आया, मुस्तफ़ा रोई वेठा, पाण फरमायो हा कज़ा यूहा इलैया, मुंहिंजे तरफ़ वही ईअं कयो वियो आहे, माना इहो अल्लाह जो फरमान आहे, अल्लाह जे तरफ़ां मुंहिंजे मथां वही आयो आहे त मां रब जो पंहिंजे बंदन सां प्यार उन माउ खां जेका बचन सां प्यार कंदी आहे उन खां 70 भेरा वधीक। असां ॿिए तरह ते धिका खाऊं, हेॾे होॾे भॼूं, सुभाणे राति रब खे राज़ी करण जी। वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह।